सा प्रीत लगाइण लाए ऐं उन्हीं प्रीत के जताइण लाए प्रभु जे मन में वसी प्रभु के पंहिंजे मन में वसाइण लाए सिर्फ हिक ही शइ जरूरत थींदी है भक्ति ऐं उन्हीं भक्ति सां गॾु अगर सुर ऐं संगीत जो मिलन थी वञे त प्रभु कृपा के पाइण खां केरु रोके न सघंदो। मुंहिंजा मोर मुकुट घनश्याम हाय मुंहिंजा मोर मुकुट घनश्याम तू अची राधा सां कर रीझका मुंहिंजा मोर मुकुट घनश्याम हाय मुंहिंजा मोर मुकुट घनश्याम। सॼे जग के पालण वारे श्री कृष्ण भगवान के माखन चोर भी गोठियो वेंदो आहे ता लीला शाम के ॾेखारण ॾियो आहिस्ते आहिस्ते पधारण ॾियो हिते ही किथे लिकियल वेठो हूंदो हिते ही किथे लिकियल वेठो हूंदो उंधायुनि में माखन चुराइण ॾियो। हैप्पी बर्थडे टू यू। नंद किशोर जो बर्थडे छा आयो सभिनि खे पंहिंजो पंहिंजो बर्थडे याद अची वियो। अचो जल्दी जल्दी ॾिसूं था सभिनी जे बर्थडे जी ख़बर फटाफट ख़बरुनि में।
गोकुल में करे तो वास, गोपिन जे दिल जे पास, ग्वालन जो जे को खास, घड़ी घड़ी रचाए रास, घड़ी घड़ी रचाए रास, रास यानी सत्संग। ॾिसो था सत्संग जी बेहतरीन खबर। मनायो वियो कृष्ण जी जो जन्मॾींहुं प्यारो ऐं गॾ में आयो मुरली मनोहर आहे, ब्रज जी धरोहर आहे। मनायो वियो कृष्ण जी जो जन्मॾींहुं प्यारो ऐं गॾ में आयो आहे माता हासी देवी जो बि ॾियारो। अचो ॾिसूं था रायपुर मां कैमरे में कैद कयल ये खबर। मेला ओ मेला लगन था मेला, शदानी संतन जा, मुंहिंजी शदानी संतन जा। कष्ट कटन था पलवागन था, पूरा थियन स्वाल था, पूरा थियन स्वाल था। जय 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 सदाराम, जय 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 सदाराम। मेला त घणा ई ॾिठा, पर न्यू रायपुर जे शदानी दरबार जे संतन जा मेला उन्हनि जी त ॻाल्हि ई न्यारी आहे। हर संत जो मेलो पंहिंजी हिकु अनोखी छाप छॾे थो वञे। हर मेले जो महत्व पंहिंजो ई आहे, पर श्रद्धालुनि जी श्रद्धा ऐं उत्साह हर मेले में वधीक ऐं वधीक ऐं वधीक ॾिसण ईंदी आहे। मेले में सिंगारियल दरबार साहिबनि जी सूंहं परियां खां ई नज़र ईंदी आहे। मधुर भजननि जी गूंज राहगीरनि खे दरबार ॿाहिरां बीही भजन पूरे थियण ताईं रोके रहण लाइ मजबूर कंदी आहे। हिननि मेलनि में न सिर्फ़ भारत पर पाकिस्तान ऐं ॿियनि देशनि खां बि श्रद्धालुनि जा जथा ईंदा आहिनि। वेझराईअ में शदानी दरबार जी पूजनीय माता हासीबाई साहिबन जो 186 जन्मोत्सव न्यू रायपुर जे शदानी दरबार में तमाम वॾी धूमधाम सां मल्हायो वियो। प्रदीप प्यासीअ जे मधुर भजननि जी गूंज त ॼण हवा खे बि रोके छॾियो हो। संतन महात्माउनि जे प्रवचननि संगत खे सही राह ते हलण जो ज्ञान ॾिनो त शदानी दरबार जे नवम जोत साईं युधिष्ठिर लाल साहिबन धूणी वारे दातार खे नमन कंदे श्रद्धा सुमन अर्पण कया ऐं पंहिंजी मधुर वाणीअ द्वारा ज्ञान जी वर्खा कई। साईं गोविंदराम साहिबन खे पुष्प अर्पित करे सारी संगत लाइ सुख शांति ऐं नाम जो दान बख़्शण लाइ अर्ज़ कयो। पूजा ऐं आरती में सतगुरु साईं युधिष्ठिर लाल साहिब ऐं माता दीपिका शदानीअ सां गॾु सभिनी श्रद्धालुनि जो बि साथ रहियो। पलाव पाईंदे सारी संगत जे मन जूं मुरादियूं पूरी थियण जी प्रार्थना पिण कई वई। शदानी दरबार साहिबन जा अहिड़ा सुहिणा मेला श्रद्धालुनि जे मन में हिकु न विसरंदड़ यादि छॾे था वञनि ऐं अखियूं वरी कंहिं प्यारे संत साहिब जे मेले अचण जो इंतज़ार थियूं कनि। जय सदाराम। दुष्टन के कयो जिन नाश, मथुरा में मचो उल्लास। भक्तन के न कंदो निराश, भक्तन के न कंदो निराश, जो पूरी कंदो हर आस आस। अहिड़ी हिकु आस पूरी थी साईं कंवर राम जी भक्ति जी रिलीज कई वई फिल्म यार कंवर दिलदार कंवर। आतवार जो हुजे ॾींहुं, जगह हुजे महाराष्ट्र जे शिरडी साईं बाबा जे स्थान जे पासे में भरपूर सिंधियुनि सां वसियल
श्री राम जी नगरी श्री रामपुर तंहिं वरी ठोके ठाके जे ॾेखारी पई वेंदी हुजे का साधु संतन ते आधारित सिंधीअ जी फिल्म। जी हाँ, फिल्म जो नालो बि त छा नालो हो, यार कंवर दिलदार कंवर। हिन फिल्म जी पूरी शूटिंग जलगांव में पार पई ऐं हिन जी मार्केटिंग करण में सभिनी खां वधीक सहयोग ॾियण वारनि में श्री रामपुर जा कुकरेजा परिवार ऐं झूलेलाल उत्सव कमेटी जे अध्यक्ष श्री किशन चंद भागवानी जी। हिन फिल्म जे प्रोड्यूसर श्री रमेश प्रितमानी ऐं आर्टिस्ट श्री दिनेश हसीजा जी जो मान सम्मान करण वारनि में मुख्य हुआ श्री भरत रोहिड़ा। अहमदनगर मां पधारियल रहा श्री गुरुनानी जी, जिन जो सत्कार कयो श्री ब्रिजलाल बिछंदानी जी। अहवाल मोकिलण वारा सिंधु दर्शन जा सच्चा शहराई श्री मनोज भागवानी जी।